बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदा, अवां सभई खैरियत सां हूंदा। असां पंहिंजे इन चैनल सिंधी नॉलेज फैक्ट्री ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु न्यू वीडियो सां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु वरी हिन वीडियो जी मदद सां पाण PDF खे कंप्रेस करण मुतलिक़ सिखंदासीं। जीअं त अवां वटि मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट मुख़्तलिफ़ फॉर्मेट जी सूरत में मौजूदु हूंदा, PDF, विनवर्ड, पावर पॉइंट, एक्सल या वरी ॿियो को फॉर्मेट थी सघे थो। बहरहाल जेका अॼु वारी ही क्लास आहे, हिन क्लास जे अंदरि पाण फ़क़ति PDF खे कंप्रेस करण मुतलिक़ सिखंदासीं, यानी कि PDF जी जेका साइज़ आहे उन साइज़ खे घटि करण मुतलिक़ सिखंदासीं। त असांजा जेके डॉक्यूमेंट आहिनि उहे काफ़ी हद ताईं डॉक्यूमेंट PDF जी सूरत में असां वटि मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि मां कुझु PDF अहिड़ा हूंदा आहिनि जिन्हनि जी साइज़ लार्ज हूंदी आहे, जिन्हनि जी जेका साइज़ आहे उहो वॾी हूंदी आहे ऐं असां चाहियूं था त उन साइज़ खे घटि कयूं ऐं असांजे PDF जी क्वालिटी बि सेम रहे। त इन्ही लाइ अॼु वरी ही असां वीडियो ठाहे रहिया आहियूं। इनशाला हिन वीडियो जी मदद सां असां उहो अवां जी जेका प्रॉब्लम आहे उन खे क्लियर कंदासूं। त अॼु वरी हिन वीडियो में असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासूं त असां PDF जी जेका वॾी साइज़ हूंदी आहे, यानी कि जेको 100 MB जो PDF जी हिकु फाइल आहे, उन 100 MB वारी फाइल खे असां 10 MB या वरी 12-15 MB में कीअं कंप्रेस करे सघूं था ऐं असांजी PDF जी जेका क्वालिटी आहे उहो बि ख़राबु कोन थींदी। त इन लाइ असां तव्हांखे हिकु सॉफ्टवेयर ॿुधाईंदासूं। पहिरीं तव्हांखे उहो सॉफ्टवेयर डाउनलोड करणो पवंदो ऐं जेको असां हींअर प्रोसेस तव्हांखे ॿुधायूं पिया, इहो मुकमल प्रोसेस तव्हां कंप्यूटर ते, डेस्कटॉप ते, लैपटॉप ते करे सघो था ऐं इहो तव्हां मोबाइल ते नथा करे सघो। ठीकु आहे। ऐं स्पेशली ही वीडियो उन्हनि स्टूडेंट्स लाइ आहे जेके स्टूडेंट्स हींअर टेस्ट जी प्रिपरेशन लाइ मुख़्तलिफ़ तरह जा डॉक्यूमेंट पंहिंजे मोबाइल में सेव कनि पिया। छो जो काफ़ी स्टूडेंट अहिड़ा आहिनि जिन्हनि जा डॉक्यूमेंट जी साइज़ लार्ज हुअण करे उन्हनि जी स्टोरेज जल्दी कंप्लीट थी वेंदी आहे, जल्दी फुल थी वेंदी आहे ऐं हू बहितरीनु डॉक्यूमेंट डिलीट करे छॾींदा आहिनि। त अॼु असां तव्हांखे इहे ॿुधाईंदासूं, उहो अव्हांखे ईअं नाहे करिणो, जस्ट अव्हांखे उन PDF जी साइज़ खे कंप्रेस करिणो आहे। त बहरहाल स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वरी हिन वीडियो खे। ॾिसो, जेको तव्हांखे जेको सॉफ्टवेयर डाउनलोड करिणो आहे, इन लाइ अव्हां पंहिंजे डेस्कटॉप जे या मोबाइल जो ब्राउज़र ओपन कयो। ब्राउज़र ओपन करण खां पोइ तव्हांखे सर्च करिणो आहे PDF compressor.net। जॾहिं तव्हां इहो लिखी सर्च कंदव त सर्च करण खां पोइ अव्हां जे साम्हूं हिन तरह सां हिकु इंटरफेस शो थींदो, जंहिंमें तव्हांखे सभिनी खां पहिरीं PDF कंप्रेसर, उन जो होम, डाउनलोड, अपग्रेड, हाउ टू यूज़, कॉन्टेक्ट्स लिखियल हूंदा। इन खां थोरो हेठि वेंदव त हेठि ॾिसंदव त हिते लिखियल आहे डाउनलोड नाउ। हिते तव्हां इहो सॉफ्टवेयर डाउनलोड करे सघो था, जस्ट 15 MB जो आहे। जीअं तव्हां डाउनलोड ते क्लिक कंदव त अव्हांजो सॉफ्टवेयर डाउनलोड थियण स्टार्ट थी वेंदो। जॾहिं तव्हां इन सॉफ्टवेयर खे डाउनलोड करे वठो ऐं डाउनलोड करण खां पोइ इन खे इंस्टॉल करे वठो, त इंस्टॉल करण खां पोइ जो प्रोसेस कहिड़ो आहे उहो असां तव्हांखे ॿुधायूं था ऐं हिकु प्रैक्टिकली PDF खे कंप्रेस करे ॾेखारियूं था त कहिड़े तरह सां अव्हां इन सॉफ्टवेयर खे यूज़ करे सघो था। यूज़ करण खां पोइ अव्हां जो जेको रिज़ल्ट आहे वाक़ई सच में ईंदो या कोन ईंदो। जॾहिं तव्हां उन सॉफ्टवेयर खे डाउनलोड कयो, डाउनलोड करण खां पोइ उन खे इंस्टॉल कयो, इंस्टॉल करण खां पोइ तव्हांजे डेस्कटॉप ते हिन तरह सां हिकु आइकन शो थींदो, त पाण इन ते क्लिक कंदासूं। जीअं पाण इन ते क्लिक कंदासूं त असांजे साम्हूं हिन तरह सां हिकु इंटरफेस शो थींदो। हाणे असां हिते इन जी मदद सां ई पंहिंजे PDF खे कंप्रेस करे सघूं था। इन लाइ असां हिते हिकु PDF रखियो आहे जेको साइंस जो बुक आहे। इन बुक जी असां प्रॉपर्टी चेक कयूं त इन जी जेका साइज़ आहे उहा आहे 73 MB। ॾिसी वठो तव्हां, इन बुक जी साइज़ घणी आहे 73 MB, लेकिन असां चाहियूं था इहो तमामु वॾी साइज़ आहे हिकु PDF बुक जी। असां इन खे जस्ट 5 MB में कन्वर्ट या कंप्रेस करणु चाहियूं था। त पाण छा कंदासीं, इन लाइ सॉफ्टवेयर जॾहिं पाण ओपन कंदासीं, हिते ॾिसो एड लिखियल आहे। एड ते यानी कि अव्हां हिकिड़ी PDF खे एड करे सघो था, कंहिं बि हिकु खे या वरी हिकिड़ो करे एड करे सघो था। ऐं उन जे गॾोगॾु तव्हां ॾिसंदव त एड फोल्डर लिखियो पियो आहे। जेकॾहिं तव्हां पूरे फोल्डर खे कंप्रेस करणु चाहियो था त एड फोल्डर करे पूरे फोल्डर खे हिते ड्रॉप करे सघो था ऐं ड्रॉप करण खां पोइ उन जी जेको आहे उन साइज़ खे कंप्रेस करे सघो था।
जॾहिं तव्हां हिते लिस्ट मुख़्तलिफ़ तरह जा फोल्डर आणींदव ऐं उहे वरी तव्हां रिमूव करणु चाहींदव त हिते उन जी मदद सां रिमूव करे सघो था। बहरहाल असां हिन साइंस वारे बुक खे कंप्रेस करणु चाहियूं था। इन लाइ पाण एड जे बटन ते क्लिक कंदासूं। जीअं पाण एड जे बटन ते क्लिक कंदासूं त पाण खां लोकेशन पुछंदो त तव्हांजी जेका फाइल आहे उहो किथे पियल आहे, उन खे सिलेक्ट कयो। असांजी फाइल हिते डेस्कटॉप ते पियल आहे त जस्ट आउं डेस्कटॉप ते क्लिक कंदुसि ऐं इन फाइल खे ॾिसंदुसि। हिते साइंस लिखियो पियो, हिते साइंस जे हेठि ॾिसो त 73 MB शो थिए पियो। पाण हिन ते क्लिक कयोसीं ऐं ओपन ते क्लिक कयोसीं। जीअं पाण ओपन ते क्लिक कयोसीं हीअ हिते हिकु फाइल अची वई आहे, ड्रॉप थी चुकी आहे। ऐं हिते हीअ जेको तव्हां लाइन ॾिसो पिया कंप्रेस क्वालिटी लिखियलु आहे, ठीकु आहे, स्मॉलेस्ट हीअ फाइल साइज़ लिखियलु आहे। त इन तरह सां हितां जेतिरी तव्हां उन जी क्वालिटी खे रखणु चाहियो था उहो रखो, जेतिरी फाइल खे कंप्रेस करणु चाहियो था उन हिसाब सां हिते पंहिंजी सेटिंग सेव कयो। ऐं जस्ट एतिरे ताईं क्लिक कयां थो, एतिरी मूंखे तव्हांखे हिकु डेमो ॾेखारिणो आहे त इन लाइ आऊं जस्ट हिते क्लिक कयो त मूंखे एतिरी कंप्रेस साइज़ खपे। उन खां पोइ पुछंदो त तव्हांखे आउटपुट किथे खपे। इन लाइ असां लोकेशन सिलेक्ट कंदासीं ऐं कस्टम करे वठां थो ऐं चवां थो मूंखे इहो जेको आहे सो लोकल डेस्क F में खपे। जस्ट आऊं F ते क्लिक करे ओके कंदुसि। हाणे यानी कि जेका मुंहिंजी लोकेशन आहे उहो सिलेक्ट थी वई आहे त हीअ कंप्रेस थियण खां पोइ हीअ ई डेस्क में हूंदो। त इन लाइ आऊं हिते साइज़ बि सिलेक्ट कई, लोकेशन बि सिलेक्ट कई। हाणे स्टार्ट कयां थो। स्टार्ट करण खां पोइ हिते थोरो टाइम वठंदो ऐं टाइम वठण खां पोइ जीअं कंप्रेस थींदो असां तव्हांखे इहो साइज़ ॾेखारींदासूं त ओरिजिनल साइज़ कहिड़ी आहे ऐं उन खां कंप्रेस थियण खां पोइ वारी साइज़ कहिड़ी आहे, ॿिन्हिनि में केतिरो डिफरेंस आहे ऐं क्वालिटी में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त इहे जल्दी सां थी वठे, इन खां पोइ पाण अॻिते कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक। हाणे इहो जेको पाण हिकु PDF खे कंप्रेस करणु लॻा हुआसीं उहो मुकमल थियण वारी आहे। इन लाइ कुझु टाइम वठे थो। जीअं ही कंप्रेस कंप्लीट थींदी, कंप्रेसिंग कंप्लीट थियण खां पोइ ऑटोमेटिक लोकेशन ओपन कंदो ऐं असांखे इहो ॾेखारींदो त इहो फाइल किथे पियल आहे। जीअं ही हाणे ऑटोमेटिक ॾिसो हिते लोकेशन ओपन कई आहे त ही लोकल डेस्क F में पियल आहे। हाणे हिते पाण इन खे प्रॉपर्टी चेक कयूं था त इन जी हाणे प्रॉपर्टीज़ केतिरी आहे। हाणे ॾिसो इन जी 40 यानी कि पहिरीं 73 हुई ऐं हाणे 40, पूरो 33 MB जो फ़र्क़ु अची चुको आहे। लेकिन जेकॾहिं आउं इन खे अञा बि वधीक कंप्रेस कयां हा, इन जी क्वालिटी खे अञा बि वधीक कंप्रेस कयां हा त इन जी साइज़ अञा बि घटि थी सघे हा। यानी कि इन जी साइज़ 20 थी वञे हा, अञा बि घटि कयां त 10 थी वञे हा, जेकॾहिं अञा बि घटि कयां त 5 बि साइज़ थी वञे हा। लेकिन आउं जस्ट तव्हांखे डेमो ॾेखारण लाइ इन जी साइज़ एतिरी वॾी कंप्रेस कोन कई। ठीकु आहे। हाणे इन जी क्वालिटी चेक कयूं था त क्वालिटी कहिड़ी आहे। जस्ट हाणे ओपन कयूं था। ओपन करण खां पोइ ॾिसो इन जी क्वालिटी में को बि फ़र्क़ु कोन आयो आहे, सेम टू सेम आहे। इन में ॾिसो को बि फ़र्क़ु कोन्हे, जहिड़ी पहिरीं वारी हुई ओड़ी आहे। अच्छा, हीअ कंप्रेस वारी क्वालिटी चेक पिया कयूं। हाणे असां तव्हांखे ओरिजिनल फाइल जी क्वालिटी ॾेखारियूं था। डेस्कटॉप ते अचूं था, फ़िलहाल इन खे बंदि कयूं था। हाणे हिन जी क्वालिटी तव्हांखे ॾेखारूं था। हाणे ॾिसो हिन जी क्वालिटी में ऐं हुन जी क्वालिटी में को बि फ़र्क़ु कोन्हे, यानी कि जहिड़ी कंप्रेस थियण खां पोइ क्वालिटी आहे ऐं जेका ओरिजिनल जी क्वालिटी हुई ॿिन्ही में को बि फ़र्क़ु नाहे। त असां इन तरह सां पंहिंजे PDF जी साइज़ खे घटि करे सघूं था। उम्मीद कंदा आहियूं त अव्हांखे अॼु वरी ही क्लास पसंदि आई हूंदी, ही वीडियो तव्हां लाइ यूज़फुल हेल्पफुल रही हूंदी ऐं इन वीडियो जी मदद सां तव्हां अॻिते पंहिंजे जेके PDFs आहिनि या वरी जेके डॉक्यूमेंट आहिनि उन्हनि जी साइज़ खे घटि करे सघो था। इंशाअल्लाह हाणे असां अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।